नाज़रीन, अवां खे अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं त पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान नाजाइज़ वज़ीर आज़म आहे। हू कश्मीर लाइ कुझु नथो करे सघे। असां कश्मीरी आवाम जो हुकुम मञींदासीं। कश्मीरी आवाम जंग जो हुकुम कंदो त जंग कंदासीं। आज़ाद कश्मीर जे इलाइक़े हवेली में चूंड जलसे खे ख़िताब कंदे पीपी चेयरमैन चयो त कश्मीर ते तारीख़ी हमलो थिए थो त वज़ीर आज़म चवे थो त मां छा कयां। कश्मीरी मोदी जे एजेंट खे 25 जुलाई ते जवाब ॾींदा। हुन चयो त जेसिताईं हिकु बि जियालो ज़िंदा आहे, पीपल्स पार्टी खे केरु बि ख़तमु नथो करे सघे। पीपी वाहिद जमायत आहे जेका मोदी जी अखियुनि में अखियूं विझी ॻाल्हाए थी। नून लीग ऐं पीटीआई मोदी जी अखियुनि में अखियूं विझी जवाब नथियूं ॾेई सघनि। हुन चयो त असां इहो वज़ीर आज़म नथा चाहियूं जेको इस्लामाबाद में वेही मोदी जे खटण जी दुआ करे। हू कश्मीरियुनि जी उमीदनि ते पूरो नाहे लथो। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अपडेट कंदा हलूं त पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान नाजाइज़ वज़ीर आज़म आहे। हू कश्मीर लाइ कुझु नथो करे सघे। असां कश्मीरी आवाम जो हुकुम मञींदासीं। कश्मीरी आवाम जंग जो हुकुम कंदो त जंग कंदासीं। आज़ाद कश्मीर जे इलाइक़े हवेली में चूंड जलसे खे ख़िताब कंदे पीपी चेयरमैन चयो त कश्मीर ते तारीख़ी हमलो थिए थो त वज़ीर आज़म चवे थो त मां छा कयां। कश्मीरी मोदी जे एजेंट खे 25 जुलाई ते जवाब ॾींदा। हुन चयो त जेसिताईं हिकु बि जियालो ज़िंदा आहे, पीपल्स पार्टी खे केरु बि ख़तमु नथो करे सघे। पीपी वाहिद जमायत आहे जेका मोदी जी अखियुनि में अखियूं विझी ॻाल्हाए थी। नून लीग ऐं पीटीआई मोदी जी अखियुनि में अखियूं विझी जवाब नथियूं ॾेई सघनि। हुन चयो त असां इहो वज़ीर आज़म नथा चाहियूं जेको इस्लामाबाद में वेही मोदी जे खटण जी दुआ करे। हू कश्मीरियुनि जे उमीदनि ते पूरो नाहे लथो।